सिंध जे नौजवाननि खे किताबी शऊर ॾियण ऐं खेनि मुताले ॾांहुं माइल करण वारी कोशिश तहत मोखी पब्लिकेशन पारां सकरन शहर जे अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमण चौक ते 10 रोज़ा बुक फेयर स्टॉल लॻायो वियो, जेको 11 अगस्त खां शुरू थी 20 अगस्त ताईं जारी रहंदो। बुक फेयर जे ऑर्गेनाइज़र सरदार बुढ़ो इबरत न्यूज़ खे ॿुधायो त मोखी पब्लिकेशन पंहिंजे वित ऐं वस आहर सिंध में लिख पढ़ जे वसी पखेड़ लाइ कोशिशूं वठी रही आहे। जंहिं सिलसिले में असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे यूनिवर्सिटियुनि, कॉलेजनि, स्कूलनि ऐं ॿियनि तालीमी इदारनि में किताबनि जा स्टॉल ऐं किताबी मेला लॻाईंदा आहियूं, जिते सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ीअ जा किताब रिआयत ते विकिरो कया वेंदा आहिनि। हिन इहो ॿुधायो त असांजो मक़सदु सिंध में जदीद इल्मी ऐं फ़िक्री लाड़नि ज़रिए नौजवाननि में लिख पढ़ जो रुझान पैदा करणु आहे। होॾां सकरन जे मुख़्तलिफ़ सान्या वंदनि पारां बुक स्टॉल जो दौरो करे ऑर्गेनाइज़र सरदार बुर्ड़ो जे इन क़दम खे साराहे खेसि दाद ॾिनो वियो, जंहिंमें सकरन प्रेस क्लब जो सदर क़ाज़ी जावेद सनाई, JWC जो जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, जसकम जो ऑर्गेनाइज़र मसूद शाह, मुसविर चौहान, सीनियर सहाफ़ी मसूद उमरानी ऐं नौजवान अज़हर महर समेत कई शख़्सियतूं शामिल हुयूं।